घण रुखे इल्मी अदबी सियासी समाजी रूहानी शख्सियत मखदूम मोहम्मद जमा तालिबुल मौला जे मज़मूननि जी मालिहा मज़ामीन तालिबुल मौला जंहिंमें 47 करायता इल्मी अदबी मज़मून शामिल आहिनि। उनखे सिंधी अदबी बोर्ड पारां छपाए पधिरो कयो वियो आहे। जंहिं ॾींहुं महूरत सरवरी जमायत जे रूहानी पेशवा कादी नशीन दरगाह गौसुल हक हज़रत मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह MNA मटियारी नामवर अदीब शाइर ऐं तारीख़दान मखदूम जमील ज़मान जी सदारत में थी गुज़री। जॾहिं त सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईद ज़मा आतिफ़ ऐं बुज़ुर्ग अदीब मेंबर बोर्ड ऑफ गवर्नेंस डॉक्टर दुर मोहम्मद पठान हुआ। तकरीब में नाले वारनि अदीबनि डॉक्टरनि नवाब काका काज़ी मक़सूद समेत मुख़्तलिफ़ इल्मी अदबी अॻवाननि शिरकत कई। यादि रहे त मखदूम साहब जो उहो मज़मूननि जो किताब संदसि वफ़ात बाद 1994 में तालिबुल मौला अकेडमी छपायो हो। हिन वक़्तु मार्केट में अणिलभ हुअण करे इल्मी अदबी हल्कनि में किताब जी घुर्ज खे नज़र में रखंदे तालिबुल मौला अकेडमी पारां उनखे ॿीहर छपायो वियो आहे। मखदूम तालिबुल मौला जी कणो कणो थियल मज़मूननि मक़ालनि महागनि ऐं ख़ुतबनि खे कठो करे मज़ामीन तालिबुल मौला जे नाले छपायल ख़ूबसूरत मालहा 311 सुफ़नि ते मुश्तमिल आहे, जंहिंखे 7 हिसनि में विरहायो वियो आहे। जंहिंमें मज़हब बाबति 4, लतीफ़ियात या अशारात शाह बाबति 11, तारीख़ बाबति 4, सवाने ते 8, तहक़ीक़ तनक़ीद ते 9, अदब लतीफ़ बाबति 8 ऐं 3 ख़ुतबा शामिल आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।